ब्रेकिंग न्यूज़ आहे आवाज़ शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ स्मगलिंग जे ख़ात्मे लाइ मुल्क गे मुहिम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान मां स्मगलिंग जे पाड़ खां ख़ात्मे जो पको पह करे छॾियो आहे। स्मगलिंग जे ख़ात्मे जे लाइ हुकूमत सां सहकार करण ते आर्मी चीफ खे भेटा पेश करियां थो। इहो चवणु आहे वज़ीर आज़म जो। इजलास में एडी ख्वाजा पारां अफ़गान ट्रांज़िट ट्रेड बाबति जोड़ियल जांच कमेटी जी रिपोर्ट बि पेश कई वई आहे। वज़ीर आज़म रिपोर्ट में निशानदही कयल ऑफिसरनि खे फौरी तौर उहिदे तां हटाइण ऐं खातेवार कार्रवाई करण जी हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ स्मगलिंग जे ख़ात्मे जे लाइ मुल्कगीर मुहिम तेज़ करण जी हिदायत कई आहे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे पाकिस्तान मां स्मगलिंग जे पाड़ खां ख़ात्मे जो पक्को पह कयो आहे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त स्मगलिंग जे ख़ात्मे लाइ हुकूमत सां सहकार करण ते आर्मी चीफ खे ख़राज तहसीन पेश करियां थो।